नाज़रीन, ख़बर शामिल ठुल मां फैज़ सुमर की रिपोर्ट मुताबिक 20 ॾींहं भी शहीद सदाम लाशारी के कातिलन की गिरफ़्तारी लाइ एहतजाज जारी रखियो वियो आहे। शहीद सदाम लाशारी जदोजहद कमेटी ऐं सियासी समाजी तंज़ीमन पारां एहतजाजी मुज़ाहिरो जावेद सागर, बिरोही सरवान लाशारी, जमाल जोश बुरड़ो, रोशन कंजरानी, लुत्फ़ुल्लाह लाशारी, साफ़ी निमाणो खान नुनारी, नियाद लाशारी, मोहम्मद इब्राहिम कंजरानी और वसीम कुरैशी, मुबारक भट्टी समेत बिन एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौके ते मुज़ाहिरीन हथन में प्ले कार्ड और पेनाफ्लेक्स ऐं शहीद जा फोटो खणी पुलिस खिलाफ सख्त नारेबाज़ी कंदा राबर चौक ते पहुंची सख्त एहतजाज कंदे अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त GID टीम के शहीद सदाम लाशारी के बेगुनाह कतल जूं शाहिदियूं मिलियूं आहिनि, पोइ बि कातिलनि खे गिरफ़्तार करे नौकरियुनि तां बरतरफ़ नाहे कयो वियो। IG सिंध पारां जोड़ियल GID टीम पंहिंजे पटी भाइनि खे बचाइण में रधल आहिनि। ओॾां कातिल गुलाम नबी बजारानी मुलविस पुलिस एहलकार अखियुनि ॾिठे शाहिदनि खे शाहिदी न ॾियण लाइ धमकाए रहिया आहिनि। हिन महिल ताईं कातिल मथां का बि कार्रवाई नाहे कई वई। हिननि चयो त वारसन जुडिशनल टीम वटि पेश थी पंहिंजा बयान ॾिना आहिनि। हिननि चयो त अदलिया मक़तूल सदाम लाशारी जे वारसनि सां इंसाफ़ कंदी। शहीद सदाम हुसैन लाशारी जे खून में मुलविस SSP जेकमाबाद खे इंक्वायरी में पिणु शामिल करे SHO गुलाम नबी बजारानी, SHO नबी बख्श डहानी समेत पुलिस एहलकारनि खे पिणु हटाए मथस केस दाख़िल कया वञनि।